بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على حبيبنا محمد وآله. هي تأملات قرآنية 91 हिसो अल्लाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त असीं हिन क़ुर खे पढ़ूं ऐं सम्झूं ऐं हिन जे आयतुनि ते हलूं जीअं अल्लाह जो हुकुम हुजे। छो जो असांखे अल्लाह ताला चए थो अफ़ला यतदब्बरून अल-क़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा, छा हिन क़ुर खे छो नथा पढ़नि, छो नथा सम्झनि, जा हिननि जे दिलनि ते ताला लॻी विया आहिनि। अल्लाह ताला असांखे असांजे दिलनि जे ताला अलाह ई खोले। छो जो इंसान आहे दुनिया में गुनहगार ऐं ॾोह था कयूं, दिलुनि जा ताला लॻी था वञनि। अल्लाह ताला असांखे इन शइ खां बचाए। अॼु असांजे वटि आयत जेकी आहे इहा आहे आयत 76 आयत आहे ऐं सूरत नमल जी आहे। सूरत इन हादल क़ुरआन यक़ुस्सु अला बनी इसराईल अक्सर लज़ी हुम फ़ीही यख़्तलिफ़ून। अल्लाह ताला चए थो हिन क़ुर में सभु क़िस्सा बनी इसराईल जा जेके उन्हनि जा अॻ में उन्हनि खां माण्हुनि जेके हूंदा हुआ उन्हनि जा क़िस्सा उहे ॿुधायां थो हिननि खे त इहे इबरत वठनि ऐं इन मां फ़ाइदो वठनि। ऐं इहो उलमा चवनि था इहा अल्लाह ताला इहा आयत चयो बनी इसराईल जे लाइ, पर असांखे बि इहो हुकुम आहे असां बि जेके इहे उन्हनि जा क़िस्सा ॿुधंदासीं ऐं पढ़ंदासीं त असांखे बि इबरत वठणी आहे। छो जो जेको अॻ में उन्हनि जे लाइ ग़लति उन्हनि जेको ग़लति कयो त उहो असांजे लाइ बि ग़लति आहे। त हिन में अल्लाह ताला इन आयत में चए थो इन हादल क़ुरआन ही क़ुर जेको यक़ुस्सु इहे क़िस्सा ॿुधाए थो ऐं हुननि खे यक़ुस्सु अला बनी इसराईल ते ही क़िस्सा ॿुधायूं था त ही ॿुधनि ऐं सम्झनि अक्सर लज़ी हुम फ़ीही यख़्तलिफ़ून, जंहिं शयुनि में हू ठहनि कोन था ऐं सिधी वाट उन्हनि खे नथी लभे। हुन ही क़िस्सा त उन्हनि में सभु हिन क़ुर में मां हाणे कुझु क़िस्सा आंदा अथमि त ही सम्झनि। 76 आयत इन खां पोइ वरी अॻिते चए थो अल्लाह ताला इन्नहु लहुदन व रहमतन लिलमुमिनीन। ही त क़ुर जेको आहे न हिदायत आहे ऐं रहमत आहे पर मुमिननि जे लाइ। इन रब्बक यक़दी बैनहुम बिहुक्मिह, अल्लाह उन्हनि जो फ़ैसिलो अॻिते कंदो। वहुवल अज़ीज़ुल अलीम, अल्लाह जेको आहे उहो इज़त वारो आहे ऐं क़यामत उहो फ़ैसिलो कंदो। त इहो ॾिसो न इहा आयत में असांखे इबरत वठणी आहे। इहो आहे त अल्लाह ताला चए थो क़ुर में इन हादल क़ुरआन यक़ुस्सु, ही क़ुर जेको आहे हिन में हर क़िस्सा ॾिसंदे मूसा अलैहिस्सलाम जो क़िस्सो, नूह अलैहिस्सलाम जो क़िस्सो, इब्राहिम अलैहिस्सलाम जो क़िस्सो, जेके अॻियां नबी हुआ सभई, ईसा अलैहिस्सलाम जा क़िस्सा। अल्लाह ताला इहे क़िस्सा छो थो असांखे ॿुधाए? इहो इन में असीं फ़ाइदो वठूं। ऐं इहे बनी इसराईल जेके हींअर बि आहिनि जेके आहिनि ईसाई यहूदी, त उहे पढ़नि क़ुर पढ़नि त ॾिसनि त इहे क़िस्सा जेके आहिनि उहे उन्हनि जा अॻियां नबी उन्हनि सां ई ज़ुल्म कंदा हुआ, ई ज़्यादती कंदा, ग़लति कंदा। कहिड़ो उन्हनि जो आख़िरी हशर थियो नूह अलैहिस्सलाम सां, जेको ॾिसो उन्हनि ज़ुल्म कयो, ज़्यादती कई त अल्लाह सां उन्हनि खे ॿोड़े छॾियो। मूसा अलैहिस्सलाम सां जेके फ़िरौन वारनि हुननि ज़ुल्म कयो त उन्हनि खे ॿोड़े छॾी। त ॾिसो ईसा अलैहिस्सलाम सां जेके क़िस्सा थिया, याक़ूब या यूसुफ अलैहिस्सलाम, जेके बि नबी अल्लाह ताला उन्हनि जा क़िस्सा जेके क़ुर में आंदा आहिनि त तव्हां इबरत वठो। तव्हां इबरत न थियो, यानी जेके हुननि ग़लतियूं कयूं तव्हां वराए न कयो त तव्हांखे वरी बि अज़ाब उहो साॻियो न अचे। छो जो अल्लाह से असांखे इन जे करे क़ुर में ॿुधाए थो इन्हनि जा क़िस्सा त जेके हुननि इहे ग़लतियूं कयूं हुयूं त असांखे उन्हनि ग़लतियुनि खां पासो कयूं। हू तकबुर में पइजी विया हुआ त असांखे तकबुर खां परे हू दोध कंदा हुआ ॾेती में बि, त हू उन शइ खां असांखे परे करिणो पियो। हू ज़िना कंदा हुआ त असांखे इन शइ खां परे करिणो खपे। हू जेके बि जंगियूं कंदा हुआ, ज़ुल्म कंदा हुआ ग़रीबनि सां, मिसकिननि सां, उन्हनि खे क़तलु कंदा हुआ, खून कंदा हुआ। त इहे जीअं मुतफ़िफ़ीन जेके मुल्क में हूंदा, जेके बि ख़रीदारी सामान कंदा हुआ, वठंदा हुआ त मारे रेट वठंदा हुआ ऐं जेॾीमहिल विकिणंदा हुआ त महांगी करे ॾींदा हुआ ऐं पूरो मिखियाल खां मुतफ़िफ़ीन फ़िल मीज़ान। माण्हू चवनि था त तोरे शइ घटि करे ॾींदा हुआ। छो? ॾाढा ई ग़रीब न चई सघंदो, वठी त वठी न खपई त हल। सो इहो ज़ुल्म कंदा हुआ। त इहो असांखे इबरत इन मां थिए त अल्लाह से उन्हनि सां ॾिसो छा करे छॾियो, हुननि खे तबाह करे छॾियईं जेके पहिरियां जेके क़ौम हुआ। ऐं इहे सभई असांजे लाइ इबरत आहे। असां उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधी असीं सबक़ु सिखूं, पर जे असीं इहे न सिखंदासीं सबक़ु त इहो सभु ज़ुल्म जेको उहे कनि पिया असीं बि हींअर कयूं था। हू कूड़ हणंदा त असीं कूड़ हणूं बि था, हू ज़िना कंदा हुआ त असीं कयूं था,
हू शराब पीअंदा हुआ त असांजे क़ौम में अॼु बि शराब पीअनि बि था। अॼुकल्ह दूध ॾेती में हू कंदा हुआ त अॼुकल्ह बि कनि बि था। जे न इहे सभु शयूं पूरियूं थी वियूं हुननि जूं असां ते, त जेतिरो हुननि वटि अज़ाब हुननि ते लथो त असां ते बि लही सघे थो। अलाह साईं असांखे इन जे करे क़ुर में चए थो इबरत वठो। क़ुर में किसा छो था अचनि, इन में किसनि जे अलाह साईं छो हिकमत कहिड़ी आहे त असांखे मोकिले। यूसुफ अलैहिस्सलाम ॾिसो पंहिंजे भाइरनि जेके 2 भाइर हुअसि उन्हनि हसद कयो त असांजो वालिद जेको आहे हिन यूसुफ खे वधीक कुर्ब थो ॾिए, तंहिंजे करे असांखे कोन थो भाए। त हुननि हसद कयो त हुन पंहिंजे भाउ खे उछलाए छॾनि, ऋण पट में सुके खूह में उछलाए छॾनि। ॾिसो केॾो हसद थियो। पर अलाह साईं हुननि खां ॾिसो वरी हुननि खे हेठि कयईं ऐं पंहिंजे यूसुफ अलैहिस्सलाम छो जो नबी हो, हुनजो पीउ बि याक़ूब नबी हो, सो उन्हनि खे मथे कयईं। पर इहा इबरत असांखे वठणी पवंदी त ॾिसो यूसुफ अलैहिस्सलाम केॾो तकलीफ़ में हो, 40 साल माउ पीउ खां परे। पीउ जेको याक़ूब रोई अखियुनि जो रोशनी ख़तमु थी वई, पर वरी बि अलाह खे सताईंदो। कहिड़े पीर ॾे वियो, कहिड़े दरगाह ते वियो, उन टाइम में कोन हूंदा दरगाह, कोन हूंदा पीर जा, कोन हूंदा अलाह जा वली, नबी कोन हूंदा। पर न हू सिर्फ़ु अलाह खे सताईंदो। पंहिंजे पुटु चवंदा हुअसि त तूं एतिरो अलाह खे थो सताईं जो पंहिंजे अखियुनि जी रोशनी तूं ख़तमु करे छॾी। त हू चवंदो त मां अलाह खे दांह ॾिनी आहे ऐं अलाह खे सताईंदुसि। ॾिसो जेसिताईं अलाह साईं 40 सालनि खां पोइ अलाह हुनखे पंहिंजो पुटु वरी मोटाए ॾिनो। पर बादशाह मिस्र जा थी आयो जेको ग़रीब ॿाराड़ी में धण ॿकरियुनि जो हूंदो हुओ, बसि ॿियो कुझु न, पर बादशाह थी वियो मिस्र जो। ऐं हिननि सभिनी खे उते घुरायईं, सभिनी खे भाइरनि खे बि माफ़ु कयईं। ॾिसो न नबी सां केॾो हुननि ज़ुल्म कयो, पर वरी बि इन किसे में सभिनि जो वरी बि असांखे इबरत इहा वठणी त ॾिसो यूसुफ अलैहिस्सलाम केॾो हुननि भाइरनि हुन सां ज़ुल्म कयो, पर वरी बि ॾिसो हुन माफ़ु करे छॾियुनि ऐं वेझो कयईं। त हुननि खे चयईं त नज़ग़ शैतान बैनी व बैन इख़्वती, चयईं त मूंखे मुंहिंजे विच में शैतान अची वियो, भाइरनि जे शैतान अची वियो जो हुन शैतान जो चवणु करे ऐं मूंखे उछलायो न हेॾे तकलीफ़ुनि में। ॿियो को हुजे हा माण्हू त हुन भाइरनि खे सभिनी खे या माराए छॾिया हा या अंदरि करे छॾिया हा, घटि में घटि त मूं सां एॾो ज़ुल्म तव्हां कयो। पर न, ॾिसो इहो नबियुनि जो इख़लाक़, इहा आहे रहमत दिलि में छा आहे। ऐं असां अॼुकल्ह जेको केॾी यानी इहा रहमत दिलि मां ख़तमु थी वई आहे। ईअं हर किसे मां मूसा अलैहिस्सलाम जो किसो ॾिस या ईसा अलैहिस्सलाम जो किसो ॾिस, सभिनी में असांखे इबरत वठणी आहे ऐं सिखणो आहे असांखे। क़ुर छाजे लाइ थो चए थो क़ुर अफ़ला यतदब्बरून क़ुर, छो नथा क़ुर खे सम्झो, छो नथा क़ुर खे पढ़ो, छो नथा उन मां फ़ाइदो वठो। अफ़ला यतदब्बरून अल-क़ौल सूरत अल-मोमिनून में 68 चए थो आयत में अलाह साईं चए थो अफ़ला यतदब्बरून अल-क़ौल अम जाअहुम मा लम यअति आबाअहुमुल अव्वलीन, छो नथा इन आयत क़ुर खे सम्झनि। जा हिननि वटि का नई शइ त का आई कान्हे, अबनि ॾाॾनि खां वठी इहे ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। इहे जेके गुनाह अॻ में बि माण्हू कया ऐं हींअर बि कनि, वरी बि तव्हां साॻा कयो था। छो? हीउ क़ुर तव्हांजे विच में कोन्हे, तव्हांखे कोन थो सम्झाए, तव्हांखे कोन थो सेखारे त हीअ शइ ग़लति आहे, हीअ शइ सही आहे, हिन शइ खां हटी वञो। ऐं असांखे नबी करीम असांखे मोकिलियो अथसि लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उसवतुन हसना। छो नबी जेको तव्हां ॾे अलाह ताला चए थो मां तव्हां ॾे मोकिलियो आहे इन जे करे त तव्हांजे लाइ हिकिड़ो सिंपल हुजे, तव्हांजे लाइ हिकिड़ो निशानी हुजे, उन खे ॾिसी उन ते हलो। व अतीउल्लाह व अतीउर रसूल व उलिल अम्र मिनकुम, चए थो त अलाह जो चवणु कयो ऐं रसूल जो चवणु कयो ऐं जेके तव्हांजा हुकुमरान आहिनि उन्हनि जो बि चवणु कयो। छो असांजो मुल्क कीअं न हलंदो सही, छो जेॾीमहिल असीं अलाह जे दीन ते हलंदासीं, असांजे अलाह रसूल जे चवण ते हलंदासीं, पोइ ही मुल्क सिधो थींदो, पोइ मुल्क सही हलंदो। जे असीं हींअर अॼुकल्ह जेके हले पियो था काफ़िरनि जे चवण ते, काफ़िरनि जे पोयां ॾिसो जीअं काफ़िर कनि था असीं बि कयूं था, एतिरे क़दुरु जो असां वटि सिंधी जेकी इस्लामी तारीख़ माण्हुनि खे यादि कान्हे, सिर्फ़ु रमज़ान में ॿुधाईंदा हुआ हीअ रमज़ान जो महीनो आहे या हज जी तारीख़ आहे, जीअं न त हूअ फरवरी जनवरी अलाए छा पिया चवंदई। इहा का इज़त आहे? पंहिंजे मुस्लमान पंहिंजी इज़त, पंहिंजो मुल्क, पंहिंजी तारीख़, पंहिंजा महीना विसारे छॾिया अथनि। न सिंधी, न अरबी, न इस्लामी, हाणे अंग्रेज़नि जे पोयां। सो अलाह ताला असांखे तव्हांखे हिदायत ॾिए त सही रस्ते ते अचूं, सही राह ते आहियूं, पंहिंजी तारीख़ ते अचूं, पंहिंजे ॾींहंनि ते अचूं, पंहिंजे इस्लाम जेको असांजी इज़त वारो दीन असांखे इंसाननि जानवरनि मां इंसान कयो। जीअं न त अॻ में छा हूंदा, माण्हू खे खाईंदा,
न विझंदा हुआ, न सफ़ाई जो ख़्यालु, न दीन जो ख़्यालु, न सिलत रहमी जो ख़्यालु, न माउ पीउ जो ख़्यालु, न वॾे जो ख़्यालु, न नंढे जी रहमत। सभु शइ इहा असांखे दीन सेखारी आहे। एतिरे गॾु असांखे सफ़ाई दीन सेखारी आहे त नाख़ून बि कटणा आहिनि, जान जा वार बि लाहिणा आहिनि, विझणो बि आहे, सुठी ख़ुशबू बि हणणी आहे। 5 दफ़ा माण्हू इंसानु वुज़ू करे थो, छाजे लाइ? अलाह जे घर ॾे वञे थो त ख़ुशबू हुजे, जान बि सुठी हुजे। जे न त ग़ैर मुस्लिम जा शिकिल त ॾिसो, असांजे पाकिस्तान में तव्हां रहो था, उते ॾिसो जेके बेनमाज़ी माण्हू आहिनि त उन्हनि जा पेर ॾिसंदे त चवंदे त अलाए केतिरा महीना हिन पेर न धोता आहिनि। हुननि जा नाख़ून ॾिसो, हुननि जा नह ॾिसो, हुननि जा मुंहं ॾिसो, हुननि जा वार ॾिसो। जेॾीमहिल ईद ईंदी त पोइ विझंदा, पोइ सफ़ाई पंहिंजी थींदनि। जानवरनि वांगुरु अञा लॻा पिया आहिनि, छो जो अलाह जे रसूल खां परे आहिनि। हिकिड़ो किसो हिते आहे त अबू मोहम्मद हबीब अल अजमी इश्तरा नफ़्सहु ब40,000। हिकिड़ो सफ़ा गुनाहगार हूंदो, पैसे वारो माण्हू हूंदो। हिकिड़ो त निमाज़ पढ़ी, पोइ हिकिड़े माण्हू वाज़ नसीहत पे कई। उन नसीहत में हुन आख़िरत जा ॾींहं यादि कया ऐं जन्नत ऐं दोज़ख यादि कया, त हिन जे दिलि में ॾाढो असरु थियो। त हिन वियो ऐं पंहिंजे घर छा कयईं, वेंजी तिंजी लटा पाए सुठा ऐं 10,000 पंहिंजे खीसे मां, पंहिंजे घर मां कढी, त उहे खणी सुबुह सां हिकिड़े मां ग़रीबनि खे विरिहाए छॾियूं। उहे 10,000 दिरहम विरिहाए छॾी। त अलाह दुआ कयईं त या अलाह मुंहिंजा 10,000 दिरहम क़बूल कजां। त वरी मंझंदि जो टाइम थियो त वरी छा कयो, वरी घर ॾे वियो, वरी 10,000 ॿिया बि खणी आयो ऐं उहे अचे विरिहाईं टे जो। चईं या अलाह जे पहिरियां क़बूल न कया अथई, त ही उन जे बारे में ही 10,000 जेके इहे क़बूल कजां। ईअं वरी मग़रिब जो थियो त चईं या अलाह जे हू ॿिया बि जेके 10,000 खणी आयोसि उहे क़बूल मुंहिंजे तुंहिंजे बरगाह में न थिया, त ही जेके आहिनि ही 10,000 टियों हिसो ही क़बूल कजां। वरी जो इशा थियो त वञी 10,000 ॿिया बि खणी आयो। त माण्हुनि चयोसीं छा आहे? चईं जे अलाह ताला मुंहिंजा पहिरियां ॿिया क़बूल कया हूंदा त ही उन जो शुक्रानो आहे त हिकिड़े ॾींहं में 40,000 दिरहम उन फ़ी सबीलिल्लाह विरिहाए छॾिया। त अलाह से मुंहिंजी तौबा क़बूल करे, मां गुनाहगार हां। ऐं इहो ॾिसो न, उन टाइम में इहे एतिरा पैसा, यानी हींअर वॾा पैसा आहिनि, पर ॾिसो न हुननि जी दिलि, त असीं पंहिंजे अलाह जे अॻियां पाक थियूं, साफ़ थियूं ऐं हीअ फ़ी सबीलिल्लाह कढूं था, हीअ असांखे अॻिते इहे शइ मिलंदी। पर उन जा वरी शुक्राना बि कढियईं 10,000। अॼुकल्ह माण्हू 10,000 कोन कढंदा, उन टाइम में त दिरहम त उनजी वॾी क़ीमत हूंदी। पर ॾिसो न उन्हनि जी दिलियूं, उन्हनि जूं सोचूं ऐं असांजूं। हू जेॾीमहिल ॾोह बि कंदा हुआ, गुनाहगार इंसान आहिनि, असां वांगुरु बि ॾोह गुनाहगार बि हूंदा, पर जेॾीमहिल मोटंदा हुआ त ज़ोर सां अलाह ॾे मोटंदा हुआ। अॼुकल्ह जेके माण्हू मोटनि था उहे ग़रीब बि था मोटनि, पैसे वारा, त उन्हनि खे त असर ई कोन थो थिए, न क़ुर न सुन्नत जो। अलाह करे उन्हनि जे दिलनि ते बि असरु पए जो ग़रीबनि जो संभाल कनि। असीं कोन था चऊं असांखे ॼण सभु को पंहिंजे सिलत रहमी करे, सभु को ॾिसे सोट ग़रीब हूंदसि, मारोट ग़रीब हूंदसि, मासियूं पुफियूं, उन्हनि खे वञी ॾिए, उन्हनि खे कुझु मदद करे, उन्हनि खे हुननि जी मुहताजी ख़तमु करे। त इहे उन्हनि जूं दिलनि सां दुआऊं निकिरंदियूं। त इहे जेके आहिनि पैसे वारा पंहिंजनि जो रुॻो संभाल कनि, त बि को पाकिस्तान में, असांजे मुल्क में या कहिड़े बि मुल्क में बि को ग़रीब माण्हू न बचंदो। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, हिदायत ॾिए। हादा वल्लाहु आलम, सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।